अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं PPHI तरफ़ां न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ जे बारे में। जेको आहे सिंध जे कैंडिडेट्स जे लाइ आहिनि ही तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। डिफरेंट पोस्ट ते ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त जीअं तव्हां ही ॾिसी रहिया आहियो, PPHI में जेको आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं आहिनि, जंहिंजी लास्ट डेट जेको आहे 31 मई आहे। ही तमाम घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते लिखियलु आहे करंट ओपनिंग्स। इन में जेको आहे डिप्टी डायरेक्टर जी पोस्ट आहे, रीजनल डायरेक्टर आहे, डिस्ट्रिक्ट मैनेजर आहे, गायनाकोलॉजिस्ट आहे, ऑप्थोमोलॉजिस्ट आहे। ईअं जेको आहे मेडिकल सां वास्तो रखंदड़ तक़रीबन हर फील्ड में ही जॉब्स आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे रीजनल इंजीनियर सिविल जी जॉब आहे, सब इंजीनियर सिविल जी जॉब आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे ड्राइवर्स जी जॉब आहे, टेक्नीशियन, नर्स, हेल्थ डिस्पेंसर, वैक्सीनेटर। ही मीन्स तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि PPHI सिंध में, जंहिंमें अप्लाई करण जी जेको लास्ट डेट आहे उहा 31 मई आहे, 31 मई 2022 आहे। हाँ, इन में अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे, अचो त उहो डिस्कस था कयूं। सभिनी खां पहिरियां तव्हां PPHI जी ऑफिशियल वेबसाइट ते वेंदा, जेका आहे PPHI.org। जीअं ई तव्हां इन ते क्लिक कंदा, तव्हां PPHI जी जेको आहे ऑफिशियल वेबसाइट खुली ईंदी आहे। उन खां पोइ तव्हां ही जेको आहे कैरियर्स इन ते क्लिक कंदा। जीअं ई इन ते तव्हां क्लिक कंदा त ही तव्हां वटि करंट ओपनिंग सभु शो थियूं थियनि। इन में जेको आहे तव्हां अप्लाई करण जे लाइ ही जेको लिखियलु आहे ऑनलाइन पोर्टल 24/7 ऑनलाइन एप्लीकेशन। मीन्स तव्हां 24 कलाक कंहिं बि टाइम ते ऑनलाइन एप्लीकेशन जमा कराए सघो था। हिते तव्हां क्लिक कंदो, ही असां ऑनलाइन पोर्टल ते क्लिक कंदासीं त हाणे ही ॾिसो जेको आहे करंट जॉब ओपनिंग्स अची वियो। ऐं उन जे अॻियां जेको आहे क्वालिफिकेशन्स, एक्सपीरियंस जेको बि रिक्वायर्ड आहे सभु इन जे अॻियां लिखियलु आहे। ही तव्हां ॾिसो जेका बि पोस्ट आहे उन जे अॻियां एक्सपीरियंस, उन जी जेका क्वालिफिकेशन जेका बि रिक्वायर्ड आहे उहा लिखियलु आहे। ऐं अगरि इन में तव्हां कंहिं बि जॉब जे लाइ एलिजिबल आहियो त तव्हां उन में अप्लाई करे सघो था। हाणे ही जीअं ॾिसो ड्राइवर जे लाइ आहे मिडिल पास, ऐं जेको आहे उन वटि ड्राइविंग लाइसेंस हुजे। ईअं जेका बि पोस्ट आहे उन जे अॻियां, जीअं ही फार्मासिस्ट स्टोर मैनेजर आहे, उन जे अॻियां मिनिमम बैचलर डिग्री इन फार्मेसी हैविंग 3 ईयर पोस्ट क्वालिफिकेशन, प्रैक्टिकल एक्सपीरियंस इन रिलेवेंट फील्ड, कंप्यूटर लिटरेसी इज़ मैंडेटरी। त ईअं जेको आहे सभु। ऐं जेको उन जो प्लेस ऑफ पोस्टिंग आहे बदीन, दादू, घोटकी। ईअं इन में क्लियर एक्सप्लेनेशन लिखियलु आहे। ऐं अप्लाई करण जे लाइ तव्हां जेको आहे उन पोस्ट जे अॻियां जेको ही अप्लाई नाउ जो ऑप्शन आहे, जंहिं बि पोस्ट जे लाइ तव्हां एलिजिबल आहियो उन पोस्ट जे अॻियां जेको ही अप्लाई नाउ जो ऑप्शन आहे उन ते क्लिक कंदा। फॉर सपोज अगरि जेकर तव्हां वैक्सीनेटर जे लाइ एलिजिबल आहियो, तव्हां ही वैक्सीनेटर जे अॻियां जेको अप्लाई नाउ लिखियलु आहे इन ते क्लिक कंदा। त ही हाणे तव्हांखां पुछे थो, अगरि जेकॾहिं तव्हां ऑलरेडी रजिस्टर्ड आहियो त यस कंदा। अदरवाइज़ अगरि जेकॾहिं तव्हां हिन वेबसाइट ते न्यू आहियो ऐं तव्हांजो अकाउंट नाहे क्रिएट थियल त तव्हां नो कंदा। जीअं ई तव्हां नो कंदा त तव्हां खां डिटेल घुरंदो, जेको आहे पंहिंजो फर्स्ट नेम, लास्ट नेम। पोइ तव्हां हिकिड़ो पासवर्ड क्रिएट कंदा, पंहिंजी ईमेल लिखंदा, सेल नंबर लिखंदा, सिक्योरिटी क्वेश्चन ही क्वेश्चन हूंदा आहे। इन मां तव्हां को बि क्वेश्चन सिलेक्ट करे ऐं उन जो जेको आहे आंसर ॾींदा। त अगरि जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं कॾहिं को पासवर्ड विसरी थो वञे त पासवर्ड जेको आहे रीसेट करण जे लाइ। मुंहिंजो अकाउंट इन में ऑलरेडी ठहियलु आहे, तंहिं करे मां हिते लॉगिन थो कयां। जीअं ई असां ऑनलाइन जॉब पोर्टल लॉगिन ते क्लिक कंदासीं त ही जेको आहे असां वटि अची वेंदो ही फॉर्म, ईमेल एड्रेस, ऐं जंहिंमें असांखे पासवर्ड जेको क्रिएट कयोसीं उहो लिखिणो आहे। ये असां पंहिंजी ईमेल एड्रेस ऐं पासवर्ड सां हाणे असां जेको आहे हीउ ॾिसो मथां मुंहिंजो नालो अची वियो, मीन्स मुंहिंजो जेको आहे पोर्टल लॉगिन थी वियो आहे। ऐं हाणे इन मां जेको आहे मां जेको आहे अप्लाई करे सघां थो कंहिं बि पोस्ट ते जंहिंजे लाइ मां एलिजिबल आहियां। हाणे फॉर एग्ज़ाम्पल अगरि को वैक्सीनेटर जे लाइ एलिजिबल आहे त हू हिते अप्लाई नाउ ते क्लिक कंदो। ऐं हीअ जेको आहे पूरी पोइ पंहिंजी प्रोफेशनल डिटेल्स फिल कंदो, CNIC नंबर। मीन्स ही जीअं ई तव्हां फार्म सॼो फिल कंदव पंहिंजी एड्रेसिस वग़ैरह सां, पोइ हिते लास्ट में तव्हांखे प्रीव्यू ॾींदो। प्रीव्यू करे ऐं पोइ तव्हां पंहिंजो फॉर्म डेटा चेक करे तव्हां सही फॉर्म फिल कयो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे सबमिट कंदा, तव्हांजी ऑनलाइन जेको आहे एप्लीकेशन सबमिट थी वेंदी PPHI सिंध में जॉब्स जे लाइ। उम्मीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हिननि जेके PPHI में न्यू जॉब्स आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे।
मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ जॉब सां रिलेटेड, एजुकेशन सां रिलेटेड, स्कॉलरशिप सां रिलेटेड ॿियो बि असां फर्दर जेको आहे काफ़ी नॉलेजेबल ट्यूटोरियल्स अपलोड कंदा आहियूं। जे टेस्ट सां रिलेटेड प्रिपरेशन जे लाइ, जेके बि गवर्नमेंट टेस्ट थींदियूं आहिनि उन्हनि सां प्रिपरेशन जे लाइ, मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी जेका बि वीडियो अचे जल्द खां जल्द अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।